सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो ज़राअत बाबति ख़ासि मुआवन मंज़ूर अली वसाण चयो आहे त इमरान ख़ान जेको पहिरियां हुयो उहो हाणे नाहे रहियो। जिन इमरान ख़ान खे आंदो उहे बि हुन मां फासी विया। मुख्य मई जे आख़िर ऐं जून जी शुरूआति में चूंडियूं थींदे नज़र अची रहियूं आहिनि। हैदराबाद में कणिक जी पैदावार मुहिम बाबति कोठायल सरसब्ज़ हारी कन्वेंशन जी तक़रीब में वॾे वज़ीर जे ज़राअत बाबति ख़ासि मुआवन मंज़ूर अली वसाण ख़ुसूसी महिमान तौरु शरीक थियो, जिते हुन मीडिया सां पिण ॻाल्हियूं कयूं। कन्वेंशन जे तक़रीब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मंज़ूर वसाण चयो त इमरान ख़ान जितां आयो हो हाणे उते ई वेंदो। MQM असांजी पंहिंजी पार्टी आहे, उन्हनि सां मुख़्तलिफ़ मामलनि ते हेठि मथां ई थींदी रहंदी आहे। हुन वधीक चयो त ॿोॾि दौरान 46 लख एकड़नि ते ॿुॾल फ़सुल खे नुक़सानु पहुतो। कपास 100 सैकड़ो ऐं चांवर 75 सैकड़ो तबाह थिया, जॾहिं त कमंद ऐं ॿियनि फ़सलुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। मसइलनि खे हल करण जी कोशिश करे रहिया आहियूं त जीअं माण्हू पंहिंजे घरनि ॾांहुं वञनि। बरसाति जे पाणी ऐं ड्रेनेज जो मसइलो हुयो, जंहिं करे पाणी अञा ताईं बीठल आहे। सिंध हुकूमत माण्हुनि जी जेका मदद कई उन में काफ़ी मसइला हल थी रहिया आहिनि। सिंध हुकूमत पारां बरसाति मुतासिरनि खे 2 मिलियन टेंट ऐं 3.5 मिलियन राशन बैग ॾिना विया। हारियुनि खे फ़सुल पोखण लाइ आगाही ॾेई रहिया आहियूं, जीअं हूअ एतिरी कणिक पोखीनि जो ॿाहिरां न घुराइणी पवे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नौजवान नसुल खे जमहूरियत में पेश ईंदड़ चैलेंजेस खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु रहणो पवंदो। इंडोनेशिया जे शहर बाली में अफ़गान औरतुनि जे तालीम बाबति आलमी कॉन्फ्रेंस के खिताब दौरान परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त का बि क़ौम क़ानूनी, सियासी, समाजी, मुआशी ऐं फ़ैसिला साज़ी जे अमल में औरतुनि खां सवाइ तरक़ी नथी करे सघे। पाकिस्तान जो आइन औरतुनि जी तालीम जे हक़नि खे मञे थो। पाकिस्तान खे बेनज़ीर भुट्टो जहिड़नि बाअख्तियार औरतुनि ते फ़ख्रु आहे। परॾेही वज़ीर चयो त नए नसुल खे जमहूरियत में पेश ईंदड़ चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ उथणो पवंदो। उमेद आहे त नफ़रत जी सियासत ते क़ाबू करे वठंदासीं। असां विरासत जी सियासत खे इताद जी सियासत सां शिकस्त ॾींदासीं। सच जी सियासत सां कूड़ जी सियासत ख़तम थी वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दुनिया में तरक़ी जे लाइ तालीम जी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे। औरतुनि जी तालीम ते सरमायाकारी क़ौम जे मुस्तक़बिल ते सरमायाकारी आहे। उन मुआशिरे खे अहिड़े माहौल जी ज़रूरत आहे जेको औरतुनि खे बाअख्तियार बणाए। तोशाखाना जी घड़ी ख़रीद कंदड़ मुबैना वापारी मोहम्मद शफ़ीक जो बयान साम्हूं अची वियो आहे। तोशाखाना जी घड़ी ख़रीद कंदड़ मुबैना वापारी दावा कई आहे त मूं का बि घड़ी ख़रीद नाहे कई, न ई मूंखे उन जी का ख़बर आहे। मुंहिंजो दुकानु इस्लामाबाद सेक्टर F7 जना सुपर गोल्ड मार्केट में आहे। हुन चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा हली रही आहे त मूं तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान जी घड़ी ख़रीद कई, पर मूंखे का बि घड़ी ख़रीद नाहे कई ऐं न ई मूंखे उन जी का ख़बर आहे। न उहो बिल मुंहिंजो आहे, न सही न बिल ते लिखत मुंहिंजी आहे। वापारी मोहम्मद शफ़ीक वधीक चयो त मुंहिंजे स्टैम्प वग़ैरह जो ग़लति इस्तेमालु थियो आहे। मूंखे हर तरफ़ खां परेशानी थी रही आहे। मां अहिड़नि समूरनि ॻाल्हियुनि जी तरदीद करियां थो। मुंहिंजो उन मामले सां को बि तालुक़ु न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म जे पुट सलमान शहबाज़ खे 13 दिसंबर ताईं अदालत में सरेंडर करण जो हुकुम ॾिनो आहे। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट आमिर फारूक सलमान शहबाज़ जी हिफ़ाज़ती ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। सलमान शहबाज़ जे वकील एडवोकेट अमजद परवेज़ चयो त सलमान शहबाज़ अक्टूबर 2018 खां परॾे में आहे। उन खां पोइ FIR दाख़िल थी आहे, जंहिं ते अदालत चयो त पुटेशनर जी गैर मौजूदगी में हिफ़ाज़ती ज़मानत नथी ॾेई सघिजे। अमजद परवेज़ चयो त 11 दिसंबर ते सलमान शहबाज़ पाकिस्तान वापसि ईंदो। इस्तदा आहे त एयरपोर्ट तां अदालत अचण ताईं अख़्तियारनि खे सलमान शहबाज़ खे गिरफ़्तार करण खां रोकियो वञे। उन मौक़े ते वकील अमजद परवेज़ सलमान शहबाज़ जो एयर टिकट बि इस्लामाबाद हाई कोर्ट जे साम्हूं पेश कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट सलमान शहबाज़ जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे खेसि मुल्क वापसी ते एयरपोर्ट तां गिरफ़्तार करण खां रोके छॾियो ऐं सलमान शहबाज़ खे 13 दिसंबर ताईं अदालत में सरेंडर करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान चूंडनि में सभिनी खां वधीक रंडक बणियल आहे। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में शेख रशीद हुकूमती इतिहाद PDM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान खे चूंडनि में रंडक करार ॾींदे वधीक चयो त जेकॾहिं ॻाल्हियुनि सां
चूंडनि जो रस्तो नथो निकिरे त सूबाई असेंबलियूं टोड़ण खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। हुन चयो त हुकूमती इतिहाद पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट PDM अवाम में वञण जी पोज़ीशन न आहे। हुकूमत जी पॉलिसी आहे न पाण खेॾंदासीं ऐं न कंहिंखे खेॾणु ॾींदासीं। अॻूणे घरू वज़ीर चयो त समूरियूं पार्टियूं तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान जो रस्तो रोकण लाइ गॾु थियूं आहिनि। हुन चयो त मुल्क जी मईशत ई क़ौमी सलामती आहे। हिकु ॿी ट्वीट में शेख रशीद चयो त जहिड़ी तरह जूं हालतूं थी रहियूं आहिनि हुक्मराननि वटि असेंबलियूं टोड़ण खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। जंहिं डार खे मईशत जो अर्स्तो बणाए पेश कयो वियो उन मईशत जो जनाज़ो कढी छॾियो आहे। PDM सरबराह ऐं JUIF जे अमीर मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त को बि उन ग़लतफ़हमी में न रहे त JUI कमज़ोर थी वई आहे। कोयटा में वर्कर्स कन्वेंशन के खिताब दौरान मौलाना फज़लुर रहमान चयो त को बि ग़लतफ़हमी में न रहे त JUI कमज़ोर थी वई आहे। दुनिया जी का बि ताक़त JUI जे सिफ़नि में ॾार पैदा नथी करे सघे। वॾियूं ऐं अहम शख़्सियतूं JUI में शामिल थी रहियूं आहिनि। मौलाना फज़लुर रहमान चयो त इस्लाम जी मज़बूती लाइ इतिहाद जी ज़रूरत आहे। असां फ़िरक़े वाराना हमहंगी जे लाइ कमु कंदासीं, पाकिस्तान खे अमन जो गहवारो बणाईंदासीं। JUI सरबराह वधीक चयो त आलमी ताक़तूं पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िशूं करे रहियूं आहिनि। जमहूरियत ऐं आइन खे कमज़ोर कयो पियो वञे त जीअं मुल्क कमज़ोर थिए। PDM सरबराह वधीक चयो त 3 सालनि दौरान पाकिस्तान खे मुश्किल सूरत हाल तरफ़ धिकियो वियो। मदीने जी रियासत जे नाले ते अवाम सां धोखो कयो वियो। पाकिस्तान खे IMF जे हवाले कयो वियो। पाकिस्तान जो रुपयो डॉलर जे मुक़ाबले में पोइते वञी रहियो आहे। अॼु असां दोस्त मुल्कनि जो भरवसो बहाल करण जी कोशिश करे रहिया आहियूं। अमरीकी परॾेही तर्जुमान नेड प्राइस वाशिंगटन में मीडिया खे ब्रीफिंग दौरान चयो आहे त दहशतगर्द पाकिस्तान ते हमलनि लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करे सघनि था। अमरीका पाकिस्तान खे नए ख़तरे खां आगाह करे छॾियो। नेड प्राइस चयो त बंदिश पियल TTP ऐं ॿिया दहशतगर्द ग्रुप मुनज़म थी रहिया आहिनि। ख़दशो आहे त अफ़गानिस्तान आलमी दहशतगर्दनि जी पनाह न बणिजी वञे। हुन ब्रीफिंग में ॿुधायो त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ वेढ़ में अहम पार्टनर आहे। अफ़गानिस्तान मां दहशतगर्द कार्रवायूं थियूं त अमरीका ॿीहर कार्रवाई करे सघे थो। दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान जी दिफ़ाई सलाहियतनि में इज़ाफ़ो कंदासीं। पाकिस्तान में कंहिं हिकु शख़्स खे ॿिए ते तरजीह न ॾींदासीं। इमरान ख़ान जी हुकूमत किरण में अमरीकी किरदार बाबति पुछियल सवाल जे जवाब में नेड प्राइस चयो त अहिड़नि अफ़वाहनि जी अॻु ई तरदीद करे चुका आहियूं। तोशाखाना रेफरेंस में इलेक्शन कमीशन तरफ़ां इमरान ख़ान जी नाअहली केस बाबति चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट चयो आहे त अदालत जल्द ॿुधणी करे फ़ैसिलो कंदी। इलेक्शन कमीशन तरफ़ां तोशाखाना रेफरेंस केस में नाअहली जे फ़ैसिले ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणी इस्लामाबाद हाई कोर्ट में थी, जिते अदालत केस हतमी दलीलनि जे लाइ 13 दिसंबर ते मुक़ररु करे छॾियो। ॿुधणी जे मौक़े ते इमरान ख़ान जे वकील अली ज़फ़र, इलेक्शन कमीशन जे वकील लीगी अॻवान मोहसिन शाहनवाज़ रांझा पंहिंजे वकील सां गॾु ऐं ॿिया अदालत जे साम्हूं पेश था। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट मोहसिन शाहनवाज़ रांझा खां पुछाणो कयो त छा अव्हां जो रेफरेंस हो, जंहिं ते हुन जवाबु ॾिनो त असां दरख़्वास्त क़ौमी असेंबली जे स्पीकर खे ॾिनी हुई, जंहिं इलेक्शन कमीशन खे रेफरेंस उमाणियो हो। इमरान ख़ान जे वकील अली ज़फ़र इस्तदा कई त अदालत उन हवाले सां इलेक्शन कमीशन खे वधीक को बि क़दम खणण खां रोके। इलेक्शन कमीशन फ़ौजदारी कार्रवाई जे लाइ कंप्लेंट फाइल कई आहे। इलेक्शन कमीशन पार्टी सरबराह खे हटाइण बाबति बि कार्रवाई शुरू करे छॾी आहे। इदारनि ख़िलाफ़ तकराई ट्वीट ऐं तक़रीर करण जे केस में आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी बिना कंहिं कार्रवाई जे 12 दिसंबर ताईं मुलतवी कई वई। स्पेशल जज सेंट्रल राजा आसिफ महमूद केस जी ॿुधणी कई। आज़म सवाती तरफ़ां संदसि वकील बाबर आवाण अदालत में पेश थियो। ॿुधणी दौरान जज राजा आसिफ महमूद चयो त मुंहिंजी ॿी अदालत में बदिली जो नोटिफिकेशन जारी थियण वारो आहे। नओं मुक़ररु थींदड़ जज साहिब उहो केस ॿुधंदो।
जेकॾहिं बदिली जो नोटिफिकेशन न निकितो त पोइ अव्हां जी बि दरख़्वास्त ॿुधी वठंदासीं। यादि रहे त आज़म सवाती हिन वक़्तु 5 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते बलूचिस्तान पुलिस वटि गिरफ़्तार आहे। इस्लामाबाद में दाख़िल केस में अदालत आज़म सवाती खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाइण जो हुकुम ॾिनो हो। कराची ज़िले वस्ती जे एडमिनिस्ट्रेटर जे लाइ सरकारी ऑफिसर शरीफ़ ख़ान जो नालो फाइनल कयो वियो आहे, जॾहिं त ज़िले शर्की जे एडमिनिस्ट्रेटर जे लाइ सरकारी ऑफिसर शकील अहमद जो नालो फाइनल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि ज़िले कोरंगी जे एडमिनिस्ट्रेटर जे लाइ सरकारी ऑफिसर फुरकान तैब जो नालो फाइनल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि उहे नाला गुज़िरियल ॾींहुं MQM राबता कमेटी जे गवर्नर हाउस में थींदड़ मुलाक़ात में फाइनल कया विया। ज़रियनि मूजिबि पहिरें मरहले में ज़िले शर्की जे एडमिनिस्ट्रेटर खे तब्दील करण जो इम्कान आहे। ॿिए तरफ़ ज़रियनि जो उहो बि चवणु आहे त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कराची जे एडमिनिस्ट्रेटर जो नालो बि अॼु मुतवक़्क़े आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां MQM पाकिस्तान जे तय कयल नालनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी लेखिका फातिमा भुट्टो चयो आहे त नंढे खंड जे सक़ाफ़तनि बाबति ख़राब नॉन फिक्शन अदब लिखियो पियो वञे। फातिमा भुट्टो पारां ईंदड़ साल फिक्शन ऐं नॉन फिक्शन अदब लिखण बाबति तरबियती क्लास शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। पंहिंजे वीडियो बयान में फातिमा भुट्टो चयो त पाकिस्तान ऐं भारत जे सक़ाफ़तनि बाबति उहे माण्हू लिखी रहिया आहिनि जिन खे उन्हनि सक़ाफ़तनि जी का ॼाण ई न आहे। हुन चयो त नंढे खंड बाबति नॉन फिक्शन लिखण लाइ 19 मार्च 2022 खां तरबियती क्लास शुरू कंदसि। पाकिस्तान पीपल्स पार्टी आख़िरकार MQM जो मुतालबो मञी वरितो आहे। 2 महीननि खां अदालतनि जे फ़ैसिलनि सबबि इस्तीफ़ा ॾींदड़ मुर्तज़ा वहाब हाणे एडमिनिस्ट्रेटर जे उहिदे ते न रहंदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जो अहम मुशावरती इजलास थियो, जंहिंमें सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सरजील मेमून सईद गनी ऐं मुकेश कुमार चावला बि शरीक थियो। इजलास में एडमिनिस्ट्रेटर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब बि मौजूदु हो। एडमिनिस्ट्रेटर कराची जे लाइ MQM तरफ़ां सैफुर रहमान ऐं अब्दुल वसीम जा नाला ॾिना विया हुआ। सैफुर रहमान हिन वक़्तु सिंध जे गवर्नर जो प्रिंसिपल सेक्रेटरी जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहियो आहे ऐं म्यूनिसिपल कमिश्नर जो MC बि रही चुको आहे। MQM अॻुवाण अब्दुल वसीम बि क़ौमी असेंबली जो मेंबर बि रही चुको आहे। यादि रहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत ठाहिण लाइ MQM जा वोट हासिलु करे एडमिनिस्ट्रेटर जो उहिदो ॾियण जो वाइदो कयो हो। समूरी सिंध जे स्कूलनि ऐं कॉलेजनि में सियारे जी मोकलुनि जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जे तालीम खाते मूजिबि तालीमी इदारनि में सियारे जूं मोकलूं 21 खां 31 दिसंबर ताईं कयूं वयूं आहिनि। सिंध जे तालीम खाते मूजिबि सूबे जा समूरा स्कूल ऐं कॉलेज 1 जनवरी खां खोलिया वेंदा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तालीम वारे वज़ीर सरदार शाह मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तालीम खाते मूजिबि स्टेयरिंग कमेटी ऐलान कयो वियो आहे त सियारे जे मोकलुनि जो फ़ैसिलो समूरनि निजी ऐं सरकारी स्कूलनि ऐं कॉलेजिस ते लागू हूंदो। टाउन कमेटी कोडीजी जी इंतज़ामिया जी नाअहली ख़िलाफ़ स्कूली ॿारनि जो एहतजाज। शहर समेत नालियुनि जो गंदो पाणी घिटियुनि घरनि समेत मुक़दस हंधनि में काहे पियो। शहरी आंचनि खे मुंहुं ॾियण सबबि मायूसी जो शिकार। गुज़िरियल 1 महीने खां कोट बंगलो शहर अंदरि गंदगी जा ढेर लॻल। नालियुनि जो गंदो पाणी स्कूली गुज़रगाहनि समेत घरनि ऐं मुक़दस हंधनि में हुजण करे स्कूली ॿारनि जो एहतजाज कंदे मासूम ॿारनि ऐं शहरियुनि चयो त असांजे शहर मां इंतज़ामिया ग़ाइब। नालियुनि जो गंदो पाणी 1 महीने खां घरनि में दाख़िल। जॾहिं त टाउन कमेटी कोडीजी जी माहवार बजट 1 करोड़ जे लॻभॻि ॿुधाई पियो वञे। हर महीने ऑफिसरनि जी मिली भगत सां उहा बजट जाली कागज़नि ज़रिए करप्शन करे हड़प कई थी वञे। असांजे हिन अज़ाब जी कंहिं बि इंतज़ामी अमलदार समेत को बि ऑफिसर तहरुक वठण लाइ तयारु कोन्हे। असां लाॻापियल अख़्तियारनि जे आला अमलदारनि खे अपील था कयूं त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां टाउन कमेटी कोडीजी में करप्शन ऐं नाअहल इंतज़ामिया जी लापरवाह अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं असांजे शहर खे साफ़ सुथरो बणायो वञे।
दादू में मास्तरियाणी के मुबैना हिरासत करण तां पुलिस एहलकार के क्वार्टर गार्ड करण जी कुछ घड़ियन बाद मुबैना तौर आज़ाद ब कयो वियो। लेडी टीचर नेली मरियम मेमून थाने पहुंची दायो त स्कूल अचण वञण दौरान पुलिस एहलकार दिलबर लंजार रस्ता रोक करे थो। मास्तरियाणी दायो त दाहण ते एहलकार अगवा ऐं तेज़ाब हरण जूं धमकियूं ॾिनियूं। औरत जी शिकायत ते पुलिस एहलकार दिलबर लंजार के मुअतल करे क्वार्टर गार्ड कयो वियो। ॿिए पासे मुतासिर मास्तरियाणी इल्ज़ाम हयो आहे त ए सेक्शन थाने जे SHO क्वार्टर गार्ड कयल पुलिस एहलकार के कुछ घड़ियन में ही आज़ाद करे छॾियो आहे। मुतासिर मास्तरियाणी मुतालबो कयो आहे त इल्ज़ाम हेठि आयल पुलिस एहलकार खेसि नुक़सान पहुचाए सघे थो। नोटिस वठी खेसि इंसाफ़ ॾियारियो वञे। मुझे नालो नीली मरियम मेमून है, PST है गरीबाबाद। हाली है तो ही जेको मीराणी दिलबर मीराणी रंजार ठीक है। इन मुझो काफ़ी ॾींहंनि खां पीछो पे कयो। जीअं त मां टीचर आहियां, हिन मुझो ईंदे वेंदे पे पीछो कयो ऐं मजबूर थी जॾहिं मां हिन जे घर ॾांहुं खणी वियसि त हिन मूंखे माना धमकियूं ॾिनियूं ऐं धमकियूं ॾियण खां पोइ मां हिन जे घर खणी वियसि ॾांहुं त पाड़े जो काउंसलर आहे उहो बस सां गॾिजी ॿाहिरि आयो ऐं उन खे बि मूं दान ॾिनी, हिन जे वॾनि खे दान ॾिनी, आस पास जेके बि हिन जा पंहिंजा हुआ उन्हनि खे दान ॾिनी। आख़िर हिन खे माफ़ी वठण लाइ आमादा कयो। माफ़ी वठण लाइ कोन आयो, उल्टो सरेआम रोड ते धमकियूं ॾिनियूं अथई। हीउ पुलिस वारो थियण जे लाइक़ु न आहे। हिन खे महिरबानी करे थोरो नतीजो ॾिनो वञे, सस्पेंड कयो वञे ऐं हिन मूंखे जानी नुक़सान ॾियण जूं गोलियूं सरेआम गोलियूं हणण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं मूंखे हिन खां जानी तहफ़ुज़ खपे। मूंखे हिन खां ख़ौफ़ आहे। मां टीचर आहियां, ज़ाहिर आहे मां स्कूल वञा थी, मूंखे तमामु घणो हिन खां ख़ौफ़ आहे। मां हीअ अकेली पहुती आहियां अचे ते। मूंखे इंसाफ़ खपे, हिन खे सस्पेंड कयो वञे ऐं हिन खे हर तरह जी उहा माना हिकिड़ी ॾिनी वञे मार जेका जेको त हीउ लाइक़ु न आहे। बहरहाल हिन मूंखे तमामु घणो टॉर्चर कयो पे, काफ़ी घणनि ॾींहंनि खां वठी हिन टॉर्चर पे कयो ईंदे वेंदे ऐं हिन जूं काफ़ी कंप्लेनूं ॿियूं बि आहिनि पर शायदि उहे माण्हू ज़ाहिर नथा थियनि। ठीकु आहे, पर मां ज़ाहिर थींदसि, मां हिन जी अॻी पोइ हिकु कंदसि ऐं मां आख़िर में जेको नतीजो निकिरंदो मां हिन खे पूरो माना हर हद ताईं वेंदसि। मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं पंहिंजो जानी तहफ़ुज़ ॾिनो वञे। हीउ तमामु किनो किरियल माण्हू आहे, मायुनि जे पोयां लॻण वारो आहे। हिन खे वर्दी पाइण जो को हक़ु कोन्हे, को हक़ु कोन्हे हिन खे पुलिस